अल्लाह अलीम आला अलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सारा है सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जूं। सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जे मोहम्मद इब्राहिम जोयो स्टूडियो मां अवां सभिनी मुअज़्ज़िज़ नाज़रीन खे सलाम। ऐं अॼु पंहिंजो मेज़बान शौकत चाचड़। अॼु असांजी गुफ़्तगू जो मौज़ू इंटरनेशनल मदर लैंग्वेज डे याने मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां आहे। हिन साल यूनेस्को जेको थीम ॾिनो आहे उहो आहे यूथ वॉइसिस ऑन मल्टीलिंगुअल एजुकेशन यानी घण लिसानी तालीम जे मौज़ू ते नौजवाननि जो आवाज़। सो अॼु असां सां गॾु हिकिड़ो नौजवान जंहिंजो तालुक़ु थर सां बल्कि उमरकोट सां आहे ऐं उनजी बुनियादी तालीम बि उतां ई थी आहे। तव्हांजो नालो छा आहे ऐं तव्हांजो जनम कहिड़े ज़िले में थियो, कहिड़े ॻोठ में थियो? मुंहिंजो नालो मंज़ूर अली आहे, पर लिखण पढ़ण जी फील्ड में अचण खां पोइ ऐं उन खां बाद मंज़ूर कुंभार बाई कास्ट कुंभार त मंज़ूर कुंभार जे नाले सां ई थियो। ऐं मुंहिंजो जनम जेको आहे बेसिकली ज़िले मिरपुर ख़ासि जे हिकु नंढड़े ॻोठ नवकोट में थियो ऐं पोइ हुतां खां माइग्रेशन थी ऐं उन खां बाद में जेका आहे असांजे हिन वक़्तु जेका रिहाइश पज़ीर आहियूं उहो उमरकोट ज़िले में आहियूं। उमरकोट थरपारकर जे अंदरि ई अचे थो। थरपारकर ऐं उमरकोट ज़िला ॿई धार आहिनि, पर लेकिन उमरकोट खे कंसीडर एज़ थरपारकर कयो वेंदो आहे हिन वक़्तु। जी मंज़ूर, पोइ तव्हांजी जेका मादरी ॿोली घर में कहिड़ी ॻाल्हायो था? असांजी मादरी ॿोली घर जे अंदरि ढाटकी आहे ऐं हिकिड़ी हूंदी आहे सफ़ा ऐं ढाटकी जे अंदरि थरी जेका थींदी आहे ऐं थरी ॿोली उहो अञा ताईं ढाटकी ॿोली जेका हुन सां थोरी डिफरेंट आहे। थरी ॿोली जा जेके लहजा या लफ़्ज़ तलफ़ुज़ जेके ॾिसंदासीं पाण त हू ढाटकी ॿोली सां तमामु जेको आहे अनमेच्ड आहिनि। त असांजी जेका घर जी जेका ॿोली आहे उहा आहे ढाटकी। अच्छा, त पोइ तव्हांजी बुनियादी तालीम कहिड़ी ढाटकी ॿोलीअ में थी आहे या उन में घण ॿोलियाई हिकिड़ो निज़ाम रहियो? असांजी जेका तइलीम जेका आहे उहा त घणाई में बि थी आहे, पर जेका उते जेका प्राइमरी जेका एजुकेशन हूंदी आहे त उहा हिकिड़ी माना ॻोठाणे स्कूल जे अंदरि त उन वक़्तु त असांजी सिंधी में थी हुई ऐं सिंधी में थी। उन खां बाद में जॾहिं असां मूव कयोसीं अॻिते प्राइवेट स्कूलनि जे अंदरि त प्राइवेट स्कूलनि में वियासीं त उते बि असांखे जेको आहे ॿिनि लैंग्वेज में पढ़ायो वेंदो, हिकिड़ो सिंधी लैंग्वेज में, ॿियो जेको आहे उर्दू लैंग्वेज में। त इन में असांखे पढ़ायो वेंदो, पर असांखे जेको वधीक सूटेबल अंडरस्टैंडिंग में रहंदो हो उहो असांखे सिंधी में रहंदो। अच्छा, पोइ जॾहिं तव्हां पंहिंजे स्कूल जी तालीम पूरी कई त आला तालीम लाइ तव्हां कहिड़ी यूनिवर्सिटी विया? जी, मुंहिंजे स्कूलिंग जी तइलीम कंप्लीट थियण खां पोइ कॉलेज लाइफ आयासीं त कॉलेज में असां ॾिठोसीं त हुते असांखे सिंधी लैंग्वेज न मिली, पर हुते असांखे उर्दू में पढ़ायो वेंदो। हा, जीअं छो त फस्ट ईयर इंटर असां प्राइवेट कॉलेज में कयो त हुते असांखे जेको आहे सिंधी लैंग्वेज न बल्कि असांखे वधि खां वधि उर्दू लैंग्वेज में या अंग्रेज़ी में पढ़ायो वेंदो, लेकिन सिंधी जो हुते असांखे मतिलबु हुते सम्झाइण लाइ या अहिड़ो को टीचर असांखे न मिलियो। अच्छा, पोइ आला तालीम जे लाइ जॾहिं असां यूनिवर्सिटी आयासीं त हुते असांखे ऑफिशियली तौर ते टिनि लैंग्वेज में पढ़ायो वेंदो। मिसाल अंग्रेज़ी में पढ़ायो वेंदो, सिंधी में पढ़ायो वेंदो, उर्दू में पढ़ायो वेंदो। पर जॾहिं सिंधी में पढ़ायो वेंदो त हुते असांखे वरी लहजनि खे सम्झण में असांखे काफ़ी मुश्किलातूं पेश आयूं, जेका जीअं उत्तरादी लहजो हूंदो आहे, लाड़ी लहजो हूंदो आहे। त इन हवाले सां जॾहिं इहे ॿ लहजा असां ॾिठासीं त हिन में के छो त नयों जॾहिं ॿारु यूनिवर्सिटी ईंदो आहे त चवंदा आहिनि त यूनिवर्सिटी जे माहौल खे, यूनिवर्सिटी जे जेका टीचर्स साइकी खे सम्झण में, उन लैंग्वेज खे सम्झण में थोरो टाइम लॻंदो आहे। यानी कुझु महीना लॻी विया त असांखे उहो लहजो या उहो ॿोली ऐं उहो सम्झ में अचण में माना तक़रीबन कुझु महीने जी कहाणी हुई। मतिलबु उस्तादनि जो तालुक़ु मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां हो, के लाड़ी के उत्तरादी, त इन जे करे तव्हांखे उन में कहिड़ा चैलेंज या मसइला दरपेश हुआ तालीम जे दौरान? बसि मेन जेके असांखे चैलेंज हुआ उहे हुआ लैंग्वेज जा। छो त जॾहिं माण्हू खे पंहिंजी जेका हिकिड़ी लोकल लैंग्वेज हूंदी आहे, जीअं त मुंहिंजी जेका मादरी ॿोली जेकी चवां सिंधी आहे, त सिंधी जे अंदरि बि असांखे जॾहिं रुॻो लहजा जेकॾहिं डिफरेंट न लॻनि हा ऐं लहजो जेकॾहिं हिकिड़ो ई फॉलो कयो वञे हा त मुंहिंजे ख़्याल में को बि मसइलो या जेका दरपेश न पियो अचे हा। पर जॾहिं वरी उते टिनि लैंग्वेज खे सम्झणो पियो ऐं हिकु नए जेके स्टूडेंट खे जॾहिं टिनि लैंग्वेज खे मुंहुं ॾियणो पए थो, अंग्रेज़ी त अंग्रेज़ी बि टॉप क्लास जी सुठी हुजे जीअं त उनखे तव्हां इज़ीली हर शइ खे अंडरस्टैंड करे सघो। अच्छा, उर्दू जे अंदरि बि तव्हांखे माना उर्दू बि सुठो लिखणु
पढ़णु ऐं इन शयुनि खे ॼाणींदा त तव्हांखे लिसनिंग पावर थोरो सम्झण में आसानी थींदी। त अहिड़े नमूने सां जॾहिं सिंधी में आयासीं त सिंधी जेके टीचर्स जेके पढ़ाईंदा हुनजो तालुक़ु हिकिड़ो मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां हो, पर हुते जेको असांखे माना घणे खां घणा जेके मसइला दरपेश हुआ लहजनि जे करे हुआ, जेको असांखे उहे लहजा असांजे सम्झ में न अचण जे करे त उन्हनि शयुनि खे असां फेस कयोसीं ऐं पोइ उहे अॻिते हली बहितर खां बहितर थी विया। मतिलबु अॼु जी गुफ़्तगू जो नतीजो इहो आहे त नौजवाननि खे जेका तालीम जे दौरान या आला तालीम दौरान घणा ॻोल्हियाई तालीमी निज़ाम जो माना मुंहुं ॾिसणो पवे थो ऐं उन सां हिकिड़ा सुठा असर बि पवनि था, पर बुनियादी जेका मादरी ॿोलीअ में तालीम आहे उहा वधीक असराइती थिए थी। सो इन गुफ़्तगू सां अॼोको मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल पूरी थी ऐं इहो सिलसिलो जारी रहंदो ऐं 21 फेबरवरी छंछर जे ॾींहुं इदारे जे डॉक्टर बलोच हाल में इन मौज़ू ते कॉन्फ्रेंस बि रखियलु आहे। सभु खे आम दावत आहे ऐं इन कॉन्फ्रेंस में ज़रूरु अचिजो। वॾी महिरबानी।